अस्सलाम मुलाजिम मेहरान टीम में भलीकार मां हां मुबशर सोलंकी। सबका पहिरीं एक नज़र हेडलाइन ते। हुकूमत पेट्रोल ऐं डीज़ल जी क़ीमतुनि में ॿीहर इज़ाफ़ो करे छॾियो। पेट्रोल 14 रुपया 92 पैसा फ़ी लीटर महांगो। नई कीमत 414 रुपया 78 पैसा फ़ी लीटर मुक़रर। डीज़ल जे फ़ी लीटर अघ में 15 रुपया इज़ाफ़ो। फ़ी लीटर 414 रुपयनि 58 पैसनि जो थी वियो। पेट्रोलियम डिवीज़न ज़रिए मूजिब पेट्रोल ऐं डीज़ल ते फ़ी लीटर लेवी 13 रुपया 91 पैसा वधाई वई आहे। IMF पाकिस्तान लाइ 1.2 अरब डॉलरनि जी चोथीं क़िस्त जी मंज़ूरी ॾेई छॾी। वाशिंगटन में IMF एग्ज़ीक्यूटिव बोर्ड जे इजलास में पाकिस्तान लाइ कर्ज़ जी नई क़िस्त जी मंज़ूरी ॾिनी वई। 1 अरब डॉलर EFF प्रोग्राम लाइ मंज़ूर कया विया। 20 अरब डॉलर मौसमियाती तब्दीलियुनि जे असर खे मुंहुं ॾियण लाइ हूंदा। पाकिस्तान IMF खे ख़ातिरी कराई आहे त बिजली ऐं गैस जी क़ीमतुनि में बर वक़्त एडजस्टमेंट कई वेंदी। पाकिस्तान ऐं बांग्लादेश विच में मंशियात जी स्मगलिंग रोकण में तावन लाइ मुआहिदो। वफ़ाक़ी गृह वज़ीर मोहसिन नक़वी ऐं बांग्लादेशी गृह वज़ीर मुआहिदे ते सहियूं कयूं। ॿई मुल्क मंशियात जी स्मगलिंग ऐं चुरपुर रोकण लाइ गॾिजी क़दम खणंदा। वफ़ाक़ी गृह वज़ीर मोहसिन नक़वी जी ढाका में बांग्लादेशी मनसब सां मुलाक़ात। सेक्रेटरी सतह ते जॉइंट वर्किंग ग्रुप जोड़ण ते इतफ़ाक़।